अॼु असां हिन वीडियो में फिजिकल क्वांटिटीज़ जी डायमेंशन जे बारे में पढ़ंदासीं। त फिजिकल क्वांटिटीज़ जी डायमेंशन छा हूंदी आहे या फिजिकल क्वांटिटीज़ जी डायमेंशन असां कीअं मालूम करे सघूं था। सब खां पहिरीं ॾिसूं था डायमेंशन जो मतलब छा आहे। डायमेंशन जो मतलब आहे त फिजिकल नेचर ऑफ अ क्वांटिटी आहे। को भी मिक़दार जेकॾहिं असां खणूं उन जी फिजिकल नेचर जे बारे में जेका शइ असांखे ॿुधाईंदी उहा आहे डायमेंशन। फॉर एग्जाम्पल जीअं त क्वालिटेटिव नेचर, फिजिकल क्वांटिटीज़ खे असां ॿिनि तरीक़नि में विरहाए सघूं था, हिकु क्वांटिटेटिव नेचर, ॿी क्वालिटेटिव नेचर। फिजिकल क्वांटिटी में जेका क्वालिटेटिव नेचर आहे उहा असांखे डायमेंशन जे ज़रिए मालूम थींदी आहे। मतलब त का फिजिकल क्वांटिटी उन जी क्वालिटी छा आहे। डायमेंशन में असां क्वांटिटी न पढ़ंदा आहियूं, जस्ट क्वालिटी पढ़ंदा आहियूं। जेकॾहिं असां मैकेनिक्स जी ॻाल्हि कयूं त मैकेनिक्स में बेसिक क्वांटिटीज़ लेंथ, मास ऐं टाइम आहिनि, जंहिंजूं डायमेंशनली सिंबल एल, एम ऐं टी आहिनि, जेके कैपिटल लेटर्स सां लिखियल आहिनि। जॾहिं बि असां डायमेंशनल सिंबल लिखंदा आहियूं त उनखे असां स्क्वायर ब्रैकेट जे विच में। कंहिं क्वांटिटीअ जी असांखे जेकॾहिं डायमेंशन मालूम करणी आहे त पहिरीं उन क्वांटिटी खे बेसिक क्वांटिटीज़ में ब्रेक करणो पवंदो। फॉर एग्जाम्पल हिकु ड्राई क्वांटिटीज़ आहिनि त उन्हनि खे असांखे पहिरीं बेसिक क्वांटिटीज़ में ब्रेक करणो पवंदो, उन खां पोइ असां उन जी डायमेंशन मालूम करे सघूं था, फिजिकल नेचर मालूम करे सघूं था। ऐं जेके बि फिजिकली रिलेशन्स हूंदा आहिनि, फार्मूलाज़ हूंदा आहिनि, उहे ॿिन्ही तरफ़नि खां डायमेंशनली इक्वल हूंदा आहिनि। फॉर एग्जाम्पल हिकु रिलेशन आहे VF इज़ इक्वल टू VI प्लस AT। हिन खे बि डायमेंशनली इक्वल हुअणु घुरिजे ॿिन्हिनि साइड्स खां। हिन खे असां प्रूफ था कयूं। जीअं त असांखे ख़बर आहे त VF मतलब त फाइनल वेलोसिटी। वेलोसिटी जो यूनिट आहे मीटर पर सेकेंड, मीटर सेकेंड इनवर्स, जेको असां हिते लिखूं था। VI बि इनिशियल वेलोसिटी आहे जंहिंजो यूनिट आहे मीटर पर सेकेंड। उन खां पोइ ही जेका प्लस जी निशानी आहे असां प्लस जी निशानी लिखी। जॾहिं असां एक्सीलरेशन ते अचूं था त एक्सीलरेशन जो जेको यूनिट आहे उहो आहे मीटर सेकेंड इनवर्स स्क्वायर। उन खां पोइ ही टी मतलब टी टाइम जो यूनिट आहे सेकेंड। हिते असां ॾिठो त सेकेंड ॿ दफ़ा पियो मल्टीप्लाई थिए। जेकॾहिं असां ऑब्ज़र्व कयूं त ही जेको सेकेंड इनवर्स स्क्वायर इंटू सेकेंड, ही हिकु जहिड़ी क्वांटिटीज़ थियूं लॻनि। जॾहिं बि हिकु जहिड़ी क्वांटिटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि जे पावर्स खे असां जोड़ करे सघूं था। एस ते को पावर न आहे, मतलब त 1 पावर आहे। -2 + 1 इज़ इक्वल टू -1। ओके, त हिते असां मीटर सेकेंड इनवर्स करे सघूं था हिननि खे। हाणे जेकॾहिं केब क्वांटिटीज़ सेम आहिनि या को बि अदद सेम आहे त उनखे जोड़ करे सघूं था असां, उन सेम क्वांटिटीज़ खे अलॻि रखे उन खां अॻु। मतलब त हिते मीटर सेकेंड इनवर्स आहे त उन सां गॾु हिकु आहे, हिते मीटर सेकेंड इनवर्स आहे त उन सां गॾु हिकु आहे। हिकु ऐं हिकु ॿ, 2 मीटर सेकेंड इनवर्स थी वेंदो। जीअं त हिते 2 मीटर सेकेंड इनवर्स थी वियो आहे। हाणे असां जॾहिं इन जी डायमेंशनल इक्वेशन ठाहींदासीं, छो त ही असां वटि बेसिक यूनिट में अची वियो आहे। हाणे इन जी असांखे डायमेंशनल इक्वेशन ठाहिणी आहे। 2 हिकु क्वांटिटी आहे, क्वालिटी न आहे, तंहिं करे 2 खे असां निगलेक्ट करे सघूं था। बाक़ी हिननि जी डायमेंशन कंदासीं। M जे लाइ डायमेंशन L, S जे लाइ डायमेंशन T, LT इनवर्स, हिते बि LT इनवर्स। 2 खे असां निगलेक्ट करे छॾियो आहे। त असां हिते ॾिठो त जेके फार्मूलाज़ रिलेशन्स हूंदा आहिनि, फिजिकल रिलेशन्स हूंदा आहिनि, उहे ॿिन्हिनि साइडनि खां इक्वल हूंदा आहिनि डायमेंशनली। हाणे असां उन्हनि क्वांटिटीज़ जे बारे में पढ़ूं था जेके डायमेंशन लेस आहिनि, जिन खे असां यूनिट लेस बि चवंदा आहियूं। डायमेंशन लेस क्वांटिटीज़ जो मतिलबु इहो आहे त सेम फिजिकल क्वांटिटीज़ जेकॾहिं रेशियो में अची थी वञनि त उहे कट थी वञनि, जे यूनिट्स कट थी था वञनि त उहे बेसिकली फिजिकली यूनिट लेस थी वञनि, जंहिंखे असां डायमेंशन लेस चवंदा आहियूं। जीअं त फॉर एग्जाम्पल एंगुलर डिस्प्लेसमेंट आहे जेको आर्क ऐं रेडियस जो रेशियो आहे। डिस्प्लेसमेंट खे असां थीटा सां ज़ाहिर कंदा आहियूं, आर्क खे असां S सां ऐं रेडियस खे असां R सां। हाणे असांखे ख़बर आहे त आर्क बि हिकु लेंथ आहे ऐं रेडियस बि हिकु लेंथ आहे, तंहिं करे हुनजो यूनिट मीटर थींदो, मीटर अपॉन मीटर। हाणे असां हिते ऑब्ज़र्व था कयूं
त रेशो में ॿई क्वांटिटीज़ सेम अची वियूं आहिनि, बेस क्वांटिटीज़ सेम अची वियूं आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे उन्हनि खे कटणो पवंदो। मीटर मीटर सां कट थी वियो, ही क्वांटिटी जेका थी वई उहा डायमेंशन लेस क्वांटिटी थी वई, यूनिट लेस क्वांटिटी थी वई फिज़िकली। मेन खे यूनिट ॾिनो वियो आहे, उहो आहे SI यूनिट, हिन जो आहे पाए रेडियन। पर हिन जो ॿियनि यूनिट सां को तालुक न, ॿियनि क्वांटिटीज़ में ही दख़लंदाज़ी नथो करे सघे। ही थीटा इज इक्वल टू पाए रेडियन, ही सिर्फ़ु इमेजिनरी यूनिट आहे, ॿियनि क्वांटिटीज़ में हिन जो को दख़ल न आहे। फॉर एग्जाम्पल SI यूनिट थीटा इज इक्वल टू पाए रेडियन। ओके, जीअं त असांखे ख़बर आहे त आर्क इज इक्वल टू आर थीटा। ही जेको थीटा आहे उनखे बि असां यूनिट कंदासीं, आर्क खे बि असां यूनिट ॾींदासीं। एस जेको आहे सो उहो मीटर आहे, आर रेडियस आहे, उन जो बि एको मीटर थींदो, थीटा जो एको थींदो पाए। असांखे ख़बर आहे त जेको पाए आहे उहो हिकु क्वांटिटेटिव वैल्यू आहे, क्वांटिटी आहे, जंहिंजी वैल्यू 3.14 आहे। डायमेंशन मीन्स त फिज़िकली असां हिनखे यूनिट नथा चई सघूं। हूअं त ही ऐसा यूनिट आहे पर फिज़िकली हिनखे यूनिट नथा चई सघूं, सो एस में असां हिनखे शामिलु नथा करे सघूं। सिर्फ़ु मीटर ऐं मीटर हिन जा यूनिट थी विया। हाणे हिन जी जेकॾहिं असां डायमेंशन कढूं त L इज़ इक्वल टू L, ही डायमेंशनली इक्वल थी वई, ही रिलेशन डायमेंशनली इक्वल आहे। हाणे असां उन्हनि क्वांटिटीज़ जे बारे में पढ़ूं था जेके डायमेंशनली कॉन्स्टेंट क्वांटिटीज़ आहिनि। डायमेंशनली कॉन्स्टेंट क्वांटिटीज़ में मुराद उहे क्वांटिटीज़ पर सिंपल आहिनि जिन जूं वैल्यूज़ कॉन्स्टेंट हुजनि, बस उन्हनि खे असां डायमेंशनली कॉन्स्टेंट क्वांटिटीज़ चवंदा आहियूं। जीअं त ग्रेविटेशनल कॉन्स्टेंट, उन जी वैल्यू SI वैल्यू कॉन्स्टेंट आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वायर किलोग्राम इनवर्स स्क्वायर। मास ऑफ अर्थ कॉन्स्टेंट क्वांटिटी आहे, जंहिंजी वैल्यू आहे 6 इंटू 10⁻24 किलोग्राम। डेंसिटी ऑफ अर्थ कॉन्स्टेंट क्वांटिटी आहे, जंहिंजी वैल्यू आहे 5.5 इंटू 10⁻³ किलोग्राम मीटर इनवर्स क्यूब। वेलोसिटी ऑफ लाइट कॉन्स्टेंट क्वांटिटी आहे, जंहिंजी वैल्यू आहे 3 इंटू 10⁸ मीटर सेकेंड इनवर्स। इन्हनि खे असां डायमेंशनली कॉन्स्टेंट क्वांटिटीज़ चवंदा आहियूं। हिन जी डायमेंशन कॉन्स्टेंट थींदी छो त हिननि जी वैल्यू ई कॉन्स्टेंट आहे। फिज़िकल क्वांटिटीज़ जी डायमेंशन ठाहिणु सिखंदासीं, हुन जी प्रैक्टिस कंदासीं। जीअं त एरिया आहे असां वटि फिज़िकल क्वांटिटी, जंहिंजो फार्मूलो आहे लेंथ इंटू विड्थ। असांखे ख़बर आहे लेंथ त हूअं ई लेंथ आहे, बेस क्वांटिटी आहे, पर विड्थ बि लेंथ जो ई क़िस्म आहे, तंहिं करे हिननि ॿिन्हिनि जो यूनिट सेम थींदो, मीटर इंटू मीटर। जीअं असांखे ख़बर आहे त जेके ॿ क्वांटिटीज़ सेम हूंदियूं आहिनि त उन्हनि जे पावर खे असां जोड़ करे सघूं था, उन्हनि खे बुनियादु बनाए। हिननि जे मथां को पावर न आहे पर असां हिनखे हिकु कंसीडर कंदासीं, त ॿिन्हिनि जे मथां हिकु पावर आहे, उन्हनि खे जोड़ करण सां असांखे मीटर स्क्वायर मिली वेंदो। हिन जी डायमेंशन असां सिंपली कढी सघूं था छो त असांखे ख़बर आहे त मीटर जे लाइ डायमेंशन कैपिटल L आहे, स्क्वायर ब्रैकेट में कैपिटल L स्क्वायर लिखंदासीं। पर असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था MLT जी सूरत में। हिते असां M लिखंदासीं, M 0 थी वियो छो त हिते असां वटि को मास न आहे, L स्क्वायर आहे, लेंथ असां वटि मौजूदु आहे, T 0 थी वियो छो त टाइम असां वटि मौजूदु आहे। पर ही MLT जी सूरत में असां हिनखे ईअं लिखी सघूं था, बिल्कुलु करेक्ट आहे। को बि अदद हुजे उन जे मथां 0 आहे, उन जी पावर में 0 आहे, त उन सॼे अदद खे असां हिकु कंसीडर कंदासीं, हिकु इंटू L स्क्वायर इंटू T जे पावर में 0 आहे त उनखे असां हिकु था कंसीडर कयूं। हिकु जंहिं क्वांटिटी सां मल्टीप्लाई कंदो उहा क्वांटिटी सेम ई रहंदी, तंहिं करे ही क्वांटिटी थी वई L स्क्वायर। असां हिनखे हिन सूरत में बि लिखी सघूं था। ॿी क्वांटिटी आहे वॉल्यूम, जेका आहे लेंथ विड्थ इंटू हाइट। असांखे ख़बर आहे लेंथ त हूअं ई बेसिक क्वांटिटी आहे, विड्थ बि लेंथ जो क़िस्म आहे, हाइट बि लेंथ जो क़िस्म आहे, तंहिं करे हिन टिनि जो यूनिट मीटर थींदो, मीटर इंटू मीटर इंटू मीटर। ही टई क्वांटिटीज़ सेम क्वांटिटीज़ आहिनि त असां हुनखे बुनियादु बनाए, हिकिड़ी M खे बुनियादु बनाए उन्हनि जी पावर्स खे जोड़ कंदासीं। 1 + 1 + 1 = 3 m³ मीटर क्यूब।
हाणे हिन जी जेकॾहिं असां डायमेंशन कढूं त असांखे ख़बर आहे त मीटर जी डायमेंशन L आहे, त ब्रैकेट में असां L क्यूब लिखंदासीं। MLT जी सूरत में असां लिखंदासीं M0 M पावर 0 L क्यूब T पावर 0। हाणे असां फोर्स जी डायमेंशन मालूम कंदासीं। फोर्स हिकु क्वांटिटी आहे जेका बराबर आहे मास इंटू एक्सीलरेशन जे। असांखे ख़बर आहे त मास जो यूनिट आहे किलोग्राम ऐं एक्सीलरेशन जो यूनिट आहे मीटर सेकेंड इनवर्स स्क्वायर। किलोग्राम इंटू मीटर सेकेंड इनवर्स स्क्वायर। ही बेस क्वांटिटी में अची चुको आहे बुनियादी क्वांटिटीज़ में, ऐं का अहिड़ी क्वांटिटी न आहे जंहिंखे असां हुन सां जोड़ करे सघूं। सेम क्वांटिटीज़ न आहिनि, सभई डिफरेंट क्वांटिटीज़ आहिनि, तंहिं करे असां डायरेक्ट हुन जी डायमेंशन लिखंदासीं। हिन जी डायमेंशन थींदी MLT इनवर्स स्क्वायर। हाणे असां वर्क जे तरफ़ अचूं जेको बराबर आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, जो असां हिते यूनिट करे आया आहियूं किलोग्राम मीटर सेकेंड इनवर्स स्क्वायर, ऐं डिस्प्लेसमेंट हिकु लेंथ जो ई क़िस्म आहे, तंहिं करे डिस्प्लेसमेंट जो यूनिट थींदो मीटर। किलोग्राम मीटर सेकेंड इनवर्स स्क्वायर इंटू मीटर। हाणे असां हिते ॾिसूं था त मीटर ॿ दफ़ा आहे, तंहिं करे असां हुनखे बुनियादु बणाए ऐं हिकिड़ी M खे बुनियादु बणाए उन्हनि जे पावर्स खे जोड़ कंदासीं। 1 + 1 2। हिते थी वेंदो किलोग्राम मीटर स्क्वायर इंटू सेकेंड इनवर्स स्क्वायर। हाणे असां हिन जी डायमेंशन था कढूं जेका बराबर थींदी M1 L स्क्वायर T इनवर्स स्क्वायर। असां जेकॾहिं M जे मथां पावर हिकु ॾियूं या न ॾियूं हुन सां को फ़र्क़ु कोन थो पए, असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था। SI यूनिट आहे फोर्स जो न्यूटन। असांखे ख़बर हुअणु घुरिजे त हिकु न्यूटन बराबर आहे किलोग्राम इंटू मीटर सेकेंड इनवर्स स्क्वायर। वर्क जो यूनिट आहे न्यूटन मीटर। न्यूटन मीटर जो यूनिट असांखे ख़बर हुअणु घुरिजे त किलोग्राम इंटू मीटर स्क्वायर सेकेंड इनवर्स स्क्वायर आहे। हिकु क्वेश्चन अची वेंदो आहे त डायमेंशन रेशियो मालूम कयो एंगुलर मोमेंटम जो लीनियर मोमेंटम सां, या का क्वांटिटी ॾिनी वञे उन्हनि जो डायमेंशन रेशियो असांखे मालूम करणो आहे, त उहो असां कीअं मालूम कंदासीं। सभ खां पहिरीं असां क्वांटिटीज़ रखंदासीं रेशियो में। पहिरीं एंगुलर मोमेंटम जी क्वांटिटीज़, पहिरीं एंगुलर मोमेंटम जी क्वांटिटी आहे, हुन खां पोइ लीनियर मोमेंटम जी क्वांटिटी आहे जंहिंखे असां स्मॉल p सां ज़ाहिर कंदा आहियूं। एंगुलर मोमेंटम प्रोडक्ट आहे पोजीशन वेक्टर ऐं लीनियर मोमेंटम जी, ऐं लीनियर मोमेंटम प्रोडक्ट आहे मास इंटू वेलोसिटी जी। हाणे असां हिननि खे सैम्पल जे हिसाब सां जेकॾहिं लिखूं त R इंटू P एंगुलर मोमेंटम, M इंटू V लीनियर मोमेंटम थींदो। असां हिननि खे बेसिक क्वांटिटीज़ में ब्रेक था कयूं। पोजीशन वेक्टर जे लाइ R जे लाइ असां मीटर इस्तेमालु कंदासीं छो त R बि हिकु लेंथ आहे, ऐं उन खां पोइ लीनियर मोमेंटम जेको आहे मोमेंटम जी क्वांटिटीज़ खे ब्रेक था कयूं त उन्हनि में असांखे ख़बर पए थी त हिकु क्वांटिटी आहे मास। मास जे लाइ असां किलोग्राम ऐं वेलोसिटी V जे लाइ असां मीटर सेकेंड जो एको इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां हिते ॾिसूं था त मीटर ऐं मीटर पाण में मल्टीप्लाई थी रहिया आहिनि, सेम क्वांटिटीज़ आहिनि। असां M खे बेस करे असां हिननि जे पावर्स खे जोड़ कंदासीं त ही M स्क्वायर थींदो। हिते असां उन्हनि खे रेशियो में बि लिखियो आहे जीअं त किलोग्राम M स्क्वायर सेकेंड इनवर्स, ऐं असां रेशियो में लीनियर मोमेंटम जो क्वांटिटीज़ रखियो आहे। हाणे हिननि खे रेशियो में असां कट करे सघूं था, जीअं त किलोग्राम सेम आहे त असां हिनखे कट करे सघूं था। मीटर सेम आहे, हिकु मीटर मथां कट थींदो ऐं हेठियों त बिल्कुलु कट थी वेंदो सॼो। सेकेंड इनवर्स खे असां कट करे सघूं था, रेशियो में आहे। त असां वटि सिर्फ़ु हिकु क्वांटिटी बची आहे मीटर, सिर्फ़ु मीटर, जंहिंखे असां 1 सां मल्टीप्लाई कयूं था त जंहिंजी रिज़ल्ट असांखे मिले थो L, जिन डायमेंशन असां जेकॾहिं डायरेक्टली कयूं त L थिए। जेकॾहिं असां हिते MLT जी सूरत में लिखूं त M0 L1 T0। हाणे असां डायमेंशन पेयर जे बारे में पढ़ंदासीं त डायमेंशन पेयर छा हूंदा आहिनि। डायमेंशन पेयर जो सिंपली मक़सदु इहो आहे त ॿ क्वांटिटीज़ जेके डायमेंशनली सेम हुजनि, जिन जी डायमेंशन सेम हुजे। जीअं त हिकु क्वांटिटी आहे वर्क जेका प्रोडक्ट आहे फोर्स ऐं डिस्प्लेसमेंट जी। जीअं त फोर्स असांखे ख़बर आहे उन एको न्यूटन आहे ऐं डिस्प्लेसमेंट जो एको मीटर आहे, जंहिंखे असां जेकॾहिं डायमेंशन कढूं उन्हनि खे ब्रेक कयूं बेस क्वांटिटीज़ में, उन्हनि जो रिज़ल्ट ईंदो M1 L स्क्वायर T इनवर्स स्क्वायर। वरी जेकॾहिं असां ॿी क्वांटिटी ते वञूं था टॉर्क, जेका प्रोडक्ट आहे फोर्स ऐं पोजीशन वेक्टर जी, उनजो एको थी वेंदो न्यूटन इंटू मीटर। पोजीशन वेक्टर
ब्रिक लेंथ आहे जंहिंखे असां मीटर सां ज़ाहिर करे सघूं था। जेकॾहिं असां इन जी डायमेंशन कढूं त उहा m1l² t इनवर्स स्क्वायर ईंदी। असां हिते ॾिठो त ॿिन्हिनि जी डायमेंशन सेम आहे। जेकॾहिं ॿिनि क्वांटिटियुनि जी डायमेंशन सेम हुजे त हुनखे असां डायमेंशन पेयर चवंदा आहियूं।